तमाम खुशी जो ॾियारो आहे इन सभिनि दोस्तनि सभु चैनल वारनि सभिनि सहाफ़ियुनि जेके अॼु असांजो सिंध जो हिकिड़ो डे आहे कल्चर डे आहे असां जेको मल्हाइनि था उहो ॾाढी ख़ुशी जी ॾींहुं आहे। असां इन जे लाइ हिते प्रेस क्लब में आयासीं। अॼु असांखे इहे दोस्तनि सच वारनि जेके असांजे लाइ जेको प्रोग्राम कयो आहे तमामु बहितरीनु आहे। असां इन हिसाब सां इन्हनि खे इन जे सहाफ़ियुनि खे इन दोस्तनि खे मुबारकबाद ॾियूं था। तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। इन जे मौक़े जो फ़ाइदो वठंदे असां इन कुवतनि खे चता था ॾियूं त सिंध धरती असांजो माउ आहे। सिंध अमड़ सां कॾहिं बि कोई बि नाजाइज़ी पर जेसि ताईं हिकु बि सिंधी जीरो आहे तेसि ताईं कोई बि कंहिं लाल खे जुरियत न आहे जेको सिंध धरती सां या सिंध माउ सां या सिंधी क़ौम सां कोई बर छा करे। असां सलाम कयूं था अॼु बि इन डे जे हिसाब सां दोस्तनि खे इन सहाफ़ियुनि खे जंहिं हिते तमामु पंहिंजो ॾियारो मल्हायो इनखे सलाम हुजे दोस्तनि खे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं मीडिया सिंधी मीडिया जा ऐं सोच टीवी वारनि जा जंहिं तमामु एॾो सुठो प्रोग्राम करे ऐं असां सिंधियुनि खे हिकु एकता जो ॾियारो ॾिनो आहे ऐं असांखे हीउ ॾियारो ईद जहिड़ी ख़ुशी नमूने मल्हायूं था ईअं सम्झो हीउ ॾींहुं असांजो ईद जो ॾींहुं आहे। मां शुक्रगुज़ार आहियां सिंधी मीडिया वारनि जो। जी संत सारी रात सुबह जागी जन याद का उन जे अब्दुल लतीफ चे मिट्टी लगो मान कोरे कन सलाम आगन चोने हेलो हेलो कोरे जितना जे जो गड सारो डिचनर मूड नस हां बुधाए न इनी क्यों और बधी कयो असि ही दी पाण में एक पाण में असा पाण में बधी थीना से त कुछ असां ते असर भी थींदो और असां पाण में सिंधी पाण बधी कयूं हेडी ईद का मथे ॾीवा। रहीम आम नहायत शुक्रगुज़ार सिंधी चैनल दोस्तनि जो जेको हिकु सिंध हिकु सकाफ़त जो ॾियारो तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं पिया। हीअ असांजो कल्चर डे आहे। हीअ सकाफ़त जो 5000 साल पुराणी तहज़ीब आहे जंहिंखे त उजागर कयो ॿियो ऐं नहायत शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो जंहिं सियासी समाजी मज़हबियूं तंज़ीमियूं हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे ऐं हिकु जेको साबित कयो त सिंधी सभु असां गॾु आहियूं। रामन जो असांजो ईद जो ॾींहुं आहे ऐं सोरह तव्हां सच न्यूज़ वारनि जो चैनल जो जे प्रोग्राम में मधु कयो असां रिकॉर्डिंग कई ऐं असां सिंधियुनि लाइ ख़ासि पैगाम इहो आहे त हीअ असांजो जेको ॾींहुं आहे ईद जो ॾियारो करे असां मल्हाईंदासीं। महिरबानी। सरकार सकाफ़त अॼु हीउ जेको ॾिसो त हिते पाण मेज़बान बि आहियूं ऐं महिमान बि आहियूं। को हिते फ़र्क़ु न आहे न हिते कंहिं फ़िरक़े जो फ़र्क़ु आहे न कंहिं ज़ात जो फ़िरक़ु आहे। सिर्फ़ु असांखे हिते नज़र छॾो सिंधियत नज़र थी अचे उन सां गॾु कोई सकाफ़त ऐं अॼु असांजी इहा जीत आहे। असां जन माण्हुनि असांजे मथां चिथरा कयूं त सिंधी कुझु बि न आहे। फ़क़ति असांजो जेको आहे सो इहो शो कंदा त जंहिंखे अजरक आहे ऐं हिन सां टोपी आहे त उहो धाड़ेल आहे या चोर आहे पर ईअं न आहे। अॼु ॾिसो त हिते हर मक़तब फ़िक्र जा माण्हू हिते गॾु आहिनि। अदीब असांजी मीडिया असांजा शाइर असांजा वकील ऐं उन्हनि माण्हुनि सिंध दुश्मन माण्हुनि ताईं इहो पैगाम वियो आहे। अॼु उन्हनि जे लाइ ईअं सम्झो त हीउ जेको आहे सो अॼु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। उहो हिननि जे लाइ हीउ शर्मसारी जो जेको असांजो दुश्मन आहिनि उन्हनि जे लाइ हीउ शर्मसारी जो जेको आहे सो ॾींहुं आहे। ऐं अॼु असीं ईअं सम्झो उन्हनि जी जेको असां पंहिंजनि सिंधियुनि जेके बि आहियूं उहो फतह जो ॾींहुं आहे ऐं उन्हनि जो ईअं सम्झो त उन्हनि जो बर्बादी जो ॾींहुं आहे। इहो सारी क्रेडिट सिंधी मीडिया ते वञे थी। जेकॾहिं ईअं हमेशह 12 ई महीना पाण असां सिंधी जेकॾहिं गॾु हुजूं त असां तालीम जेको आहे सो अॻिते वधी सघूं था। तालीम में पंहिंजा रोड रस्ता जेके तबाह थियल आहिनि उहे बि जेको आहे सो असांजा जेके हक़ आहिनि बुनियादी उहे बि वापसि करे सघूं था। फ़क़ति हिकिड़ी शइ ते सकाफ़त ऐं सकाफ़त। तव्हां ॾिसो चीन में रूस में जेके माण्हू सकाफ़त खे खणी हलिया अॼु उहा क़ौमां किथे आहिनि। तंहिंजे करे अचो त पाण में गॾिजूं जंहिंजे लाइ जेको आहे सो शालती
फरमायो आहे त हलो हलो कोरे जिते नाज़ुक जंहिंजो नींहुं गंढनि सारो ॾींहुं छिनण गॾु करे गॾु कयो आहे असांजी पार्टी मिलण आयो आहियां कराची खां वठी करे कश्मीर ताईं जेका असांजी सकाफ़त तमामु शाहूकार सकाफ़त आहे असांखे पंज सकाफ़त छाकाणि असांजी सकाफ़त का साल वेंदी न आहे 50,000 साल पुराणी सकाफ़त आहे तहज़ीब आहे तमदुन आहे असां मां चवां थो त दुनिया में ॾिठो वञे त वाहिद सिंधी आहे जंहिं वटि पंहिंजो कल्चर बि आहे जंहिं वटि पंहिंजी सुञाणप बि आहे जंहिं वटि पंहिंजी ॻाल्हि बि आहे जंहिं वटि पंहिंजी हिकमत बि आहे हीअ असांजो अजरक हीअ असांजी छोकिरी असांजो पटको इहा असांजी पहचान आहे दुनिया में कंहिं बि खिते में तव्हां वेंदो तव्हांखे टोपी पातल हूंदी तव्हांखे अजरक पातल हूंदो त इहो माण्हू ऑटोमेटिकली सम्झी वेंदा त इहो माण्हू सिंधी आहे ऐं उहो बि ॾिठो वञे त सिंध जी जेका तारीख़ी जेका तारीख़ रही आहे ॾाढी शानदार रही आहे सिंध में जॾहिं बि धारे कार कई आहे हमला थियो आहे त सिंध पंहिंजे ताक़त सां पंहिंजी मंदी सां वॾा वॾा पुट खेराया आहिनि मां सम्झां थो त ॾिठो हीअ जेको सिंधी मीडिया जे तरफ़ां जेको गजल तौर ते मल्हायो थो वञे हिकु ॾींहुं सकाफ़त त इनखे असां फ़ख्रिया तौर ते ॾिसूं था ऐं असां इहो सम्झूं था त इहा ॼण सिंधी मीडिया हिकिड़ी शुरूआति कई आहे असां दोतूं त सिंध में जेके असांजा मुख़्तलिफ़ मतिलब ऐं फ़िक्र जा माण्हू जेके इहा सोच रखी वेठा आहिनि त बाबा मुंहिंजो नज़रियो अलॻि हिन जो आईनो अलॻि हिन जी घुर्ज अलॻि त मां चवां थो जॾहिं हीअ असां हिकिड़ो न्यापो आहे सिंध जे कॉम्परस माण्हुनि ॾे सिंध जे तहज़ीब याफ़्ता माण्हुनि ॾे सिंध जे शऊर ॾे त जॾहिं असांजी सिंधी मीडिया सिंध जी सकाफ़त जे नाले सां हिकिड़ो ॾींहुं मल्हाए सघे थी त छो न असांजा सिंध जा कॉम्परस सिंध जा घर घुरा सिंध जा सोशल माण्हू गॾिजी सॼी करे हिन अमल खे अॻिते वधाइनि ऐं सिंध जे मुफ़ाद जे ख़ातिर गॾिजी करे बड़ी मुट थी करे मां इहा उमेद थो कयां त अॼु जो हीउ न्यापो जेको आहे इहो तमामु शानदार किरदारु रहियो आहे अॼु तव्हां पाण ॾिसो था प्यार में निकिता आहियो प्यार सॼो सिंगर मिलियो आहे हर ॿार हर बचे खे अजरक टोपी अॼु फनकोट में ईअं आहे की ईद जीअं आहे तव्हां पाण ॾिसो था अॼु प्रेस क्लब में तव्हां पाण वेठा आहियो हज़ारनि जे तइदाद माण्हू हिते आया आहिनि ऐं प्रेस क्लब में जॾहिं त ॼाण ई न आहे लखे माण्हू ॾिसी पिया आहिनि इहो छाजे करे सिंधी मीडिया जो हिकिड़ो सुठो किरदारु रहियो आहे मज़लूमनि जो आवाज़ जेको आयो आहे इन खे असां जश्न करे कयूं था सच खे सच हमेशह ॾोहारी आहे उहो बि सच वारे वॾो किरदारु अदा कयो आहे अॼु तो सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾियारो मल्हाइण जो वचन कयो आहे अॼु तो पाण ॾिसो था असां तव्हां सां गॾु आहियूं जॾहिं बि सच सां इन सोच टीवी जी तवसुक सां मां सिंध जे दुश्मननि ऐं गदारनि खे ॿुधाइणु चाहियां थो त असांजी पार्टी न आहियूं असां सिंधी हो हीअं असांजो मुंडे मुंडे में गॾु आहे असां सभु सिंधी आहियूं हीअ ॾींहुं असांजे लाइ ईद जे ॾींहं जे मिसल आहे ऐं हीअ असां वारो मैसेज जेको आहे सो पोइ नसलुनि ताईं बि वेंदो तव्हां सिंध जा गदार इहो ॾिसी सम्झो त असां अलॻि न आहियूं असां सभु हिकु ई आहियूं तव्हां जॾहिं सिंध जे लाइ मेरी अखि खणी ॾिसे थो
त तव्हांखे सिंधी हिकु नज़र ईंदा। मां इन सोच टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं तमामु सिंधी मीडिया जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन ॾींहं खे उजागर करे असांखे हिकु कयो आहे। नाज़रीन तव्हां ॾिठो प्रेस क्लब में अॼु ईद जो समा हुयो ऐं कल्चर डे जे हवाले सां जेको आहे ईद जो सकाफ़त ॾियारो मल्हायो वञे पियो ऐं जेको आहे त पंहिंजो अॼु सकाफ़त डे जे हवाले सां सिंधी सकाफ़त हिकु सिंध हिकु जेको आहे त सकाफ़त जे हवाले सां ॾियारो मल्हायो वञे पियो ऐं सिंधी जेके हिते ईद जो जेको आहे समा हले पियो। नज़ीर मीरानी, सोच टीवी, कंदकोट। मां सिंध सिंधुअ जी सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.